अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे अवामी इल्मी जागरता सिलसिलो नंबर 8, लेक्चर इनकलाबी पार्टी ऐं इनकलाबी कारकुन, रसूल बख्श पली जो, मुरतब इस्माइल ख़ासखेली, छपाईंदड़ अवामी इल्मी अदबी फोरम हैदराबाद। मोहतरम पलीजे साहब जो ही लेक्चर साल 1987 ईस्वीअ में ॻोठ निहाल तुनियूं लॻवाराए ज़िलो कंबर शहदाद कोट में अवामी तहरीक तरफ़ां कयल तालीमी वर्कशॉप में कयो वियो, जंहिंजो मतन इदारे तरफ़ां शाया कजे थो। इनकलाबी पार्टीअ जी ज़रूरत छो आहे? इनकलाबी पार्टी छा थींदी आहे? उन ॻाल्हि खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। दुनिया में को बि अहिड़ो दौरु कोन्हे जो अवाम जी बग़ावतुनि खां ख़ाली हुजे। अवाम हर दौर में बग़ावतूं कयूं आहिनि। हुक्मरान तबक़नि खे हिन दुनिया जे अवाम कॾहिं बि आराम ऐं चैन सां वेहणु न ॾिनो आहे। दुनिया जो अवाम तमामु घणी अक़लियत ऐं कमज़ोरी जे बावजूदि जॾहिं तमामु घणो तंग थिए थो, तंग आमद जंग आमद जे करे हिननि लड़ायूं कयूं, ॿार बचा कुहाया आहिनि, हिन सॼी धरतीअ खे पंहिंजे रत सां रंगे चुका आहिनि। पर उन हूंदे बि अवाम खे पंहिंजी क़ुर्बानीुनि जे बदिले जेतिरियूं कामयाबियूं हासिलु थियणु खपनि हा, ओतिरियूं हासिलु न थियूं आहिनि। उनजो हिकिड़ो सबबु हीउ हो त उन वक़्तु हालतूं साज़गार न हुयूं। अवाम जी क़ुवत एतिरी घणी न हुई, हालतूं अवाम जी सोभ लाइ अणपूरियूं हुयूं। अञा अवाम एतिरी घणी रिहर्सल न कई हुई जो पंहिंजे दुश्मननि सां जीअं विढ़णु खपे ईअं विढ़ी सोभ हासिलु न कई हुई। ॿियो त अवाम जेका सोभ खटंदा हुआ, उनजो फल वरी उन्हनि जा अॻुवान तबिका खाई वेंदा हुआ। अवाम विढ़ी विढ़ी जॾहिं सोभ खे वेझो पहुचंदा आहिनि त हिकदमि दुश्मन तबिके मां के माण्हू टुटी अची अवाम सां मिलंदा आहिनि। बाबा, असीं अव्हां जा आहियूं, हू ख़राबु, पाण तव्हांजा ताबेदार आहियूं। उहे सभई ताबेदार गॾिजी आख़िरी वेड़ करे उन ते कब्ज़ो करे पोइ चवंदा त जोश खां कमु न वठो, कुझु होश खां बि कमु वठो, असीं पाण ई हिननि सां ॻाल्हायूं था। पोइ उहे शिकस्त खाधल माण्हुनि सां गॾिजी पाण में हिसापतियूं करे माण्हुनि खे भॼाए छॾींदा आहिनि। जीअं पीपल्स पार्टीअ जे ज़माने में थियो, हू अवाम जो वॾेरनि खे डपु ॾियारे पाण में मिली विया। ॾिसो, वॾेरा पाण में विया रली मिली, विसारे छॾियाऊं दुश्मनियूं मिलनि पिया खिली खिली। हर दौर में ईअं थियो आहे। तंहिं करे हर दफ़े अवाम या त नाकाम थियो आहे या त सोभ जा फल ऐं मेवा उन्हनि खां माण्हू खसे विया आहिनि। उन खां सवाइ हिकिड़ो वॾो सबबु हीउ हो त अवाम जी इनकलाबी अॻुवाणी करण लाइ इनकलाबी नज़रियो पैदा कोन थियो। उन सां गॾु इनकलाब जी वेड़ जा तरीक़ा ऐं कमु हलाइण जा ढंग पैदा कोन थिया हुआ। इनकलाबी ॾाहपूं ऐं हुनरमंदियूं ऐं चालाकियूं ऐं उस्तादियूं पैदा कोन थियूं हुयूं। उन खां सवाइ वॾी में वॾो सबबु इनकलाबी अॻुवाणी करण लाइ सही माना में इनकलाबी पोरियत पार्टियूं वजूद में कोन आयूं हुयूं। पोरियत पार्टियूं उन करे वजूद में न आयूं हुयूं जो पोरियत तबिको वजूद में न आयो हो। पोरियत तबिको न हो त पोरियत नज़रियो कोन ठहियो हो। नज़रियो कोन ठहियो हो त नज़रियाती पार्टियूं कोन ठहियूं हुयूं। जेके बि सियासी पार्टियूं हूंदियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ तबिकनि जूं नुमाइंदगियूं कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी सियासी फ़ौजूं हूंदियूं आहिनि। अवाम जी अहिड़ी पार्टी कॾहिं बि कान रही हुई जंहिं वटि नज़रियो बि हुजे ऐं पार्टी सही नमूने ठहियल इनकलाबी पार्टी हुजे जेका उन्हनि जी अॻुवाणी करे। ॿियनि सियासी पार्टियुनि वांगुरु हाथीअ जा ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा ऐं खाइण जा ॿिया हूंदा आहिनि, पर इनकलाबी पार्टी जहिड़ी अंदरि हूंदी आहे तहिड़ी ॿाहिरि हूंदी आहे। इनकलाबी पार्टी पंहिंजनि माण्हुनि खे ॿधी कराईंदी आहे, ॿियूं सियासी पार्टियूं अवाम खे विढ़ाईंदियूं आहिनि। उहे पार्टियूं अवाम खे गुमराह करे, लफ़ाज़ीअ वारा नारा हणी, अटकलूं करे, बेहोश करे, गश करे, आफ़ीम ऐं चर्स प्यारे, भंग जो आदी करे, सियासी हीरोइन प्यारे उन्हनि खे इस्तेमालु करे उछलाए छॾींदियूं आहिनि। पर इनकलाबी पार्टी माण्हुनि खे तरबियत ॾींदी आहे, नंढड़े ॿार वांगुरु उन्हनि खे आङुर खां वठी हलाईंदी आहे, पर उन्हनि मां कमु कढी थुक हणी उछलाए कोन छॾींदी आहे जीअं ॿियूं पार्टियूं कंदियूं आहिनि। इनकलाबी पार्टी भलनि मां बि कमु वठंदी आहे, ढिलनि मां बि कमु वठंदी आहे, छो त उहा सची पची अवाम जी पार्टी हूंदी आहे। इनकलाबी पार्टी अवाम जी माउ वांगुरु बि हूंदी आहे, पीउ वांगुरु बि हूंदी आहे ऐं उस्ताद बि हूंदी आहे। पीउ वांगुरु कीअं?
अवाम जेकी ग़लतियूं कंदा आहिनि पार्टी उन्हनि खे चवंदी आहे त ग़लतियूं था करियो। जीअं अवाम ग़लतियूं करे रिढुन वांगुरु हिक तरफ़ हलियो वेंदो आहे, पर इनक़िलाबी पार्टी उन्हनि जे पुठियां न वेंदी आहे। इनक़िलाबी पार्टी अॻु वठी उन्हनि खे बीहारींदी आहे, बाबा ग़लतियूं था करियो, अॻिते न वधो, हिन पासे हलो, उन्हनि खे वठी वरी सही गस ते हलाईंदी आहे। ॿियूं सियासी पार्टियूं ईअं कंदियूं आहिनि जो अवाम जेकॾहिं कंहिं पासे वेंदो आहे त उन्हनि सां गॾियूं वञनि। इनक़िलाबी पार्टी माउ वांगुरु उन मामले में हूंदी आहे जो उहा माण्हुनि जी तरबियत कंदी आहे, उन्हनि खे दरगुज़र बि कंदी आहे, उन्हनि ते हथ बि रखंदी आहे। मिसाल, जेकॾहिं कंहिं माउ जो पुटु खूनी हूंदो त माउ चवंदी, अदा सोबत ख़राबु हुई, माण्हू मुंहिंजे पुट खे भुलाए विया। हालांकि सभिनी जो अॻुवाण बदमाशीअ जो मर्कज़ ऐं अॾो हूंदो ई संदसि पुटु आहे, सभु शरारतूं उहो कंदो, पर माउ वीचारी चवंदी त मुंहिंजे पुट जो ॾोह कोन्हे, हू चरियो आहे, मत में कोन्हे, पिणसि नंढे हूंदे चमाट हई हुअसि, उन खां पोइ होश में कोन्हे। मतिलबु आहे रुॻो डंडो खणी माण्हुनि जे पुठियां कान थी हले, पर माण्हुनि ते शफ़क़त जो हथ बि रखंदी, रहनुमाई बि कंदी, भाईंदी बि, दरगुज़र बि कंदी, कॾहिं लवाए बि वेंदी, इंतज़ारु कंदी ऐं तोड़ ताईं अवाम सां गॾु हूंदी। रुसी कावड़िजी हली न वेंदी, पर कॾहिं कॾहिं पीउ वांगुरु कंट्रोल बि रखिणो पवंदो आहे। उस्ताद बि आहे, अवाम खे सेखारे थी। सही माना में इनक़िलाबी पार्टियूं यूनिवर्सिटियुनि वांगुरु हूंदियूं आहिनि। जेके आम रवाजी हारी माण्हू हुआ, पार्टी उन्हनि जी अहिड़ी तरबियत कई जो उहे माण्हू वॾे में वॾा सुप्रीम कमांडर थी विया। दुनिया में जर्मन खां वधीक फ़ौजी जनरल थियो ई कोन। ॿिए तरफ़ रूसी फ़ौज खां चट में चट फ़ौज ॿी हुई कान। हिन माना में उहे पढ़ियल माण्हू हुआ, चरिया बूश माण्हू हुआ, ज़ुल्म जे घाणे में पीड़ियल हुआ, तंहिं करे उहे चालाक ऐं होशियार न हुआ। जॾहिं लड़ाई लॻी, उहे ग़रीब चरिया बूश माण्हू अमीरनि सां विढ़ंदा बि हुआ, भॼी बि वेंदा हुआ, वरी उन वठियो ईंदा हुआ, पाण में विढ़िया पिया हूंदा हुआ। हिकिड़ा चवंदा हुआ त हिन पासे हमिलो करियूं, ॿिया चवंदा हुआ हुन पासे हमिलो करियूं। मियां जमहूरियत आहे, वोट था करियूं, कहिड़े पासे हमिलो करियूं। ईअं केतिरियूं ई लड़ायूं हिननि वोट कंदे हाराए छॾियूं। पर इनक़िलाबी पार्टी आहिस्ते आहिस्ते ॾाके ब ॾाके वॾी तहमील सां, वॾे बुरदबारीअ सां, वॾी तहमुल सां, वॾी बुरदबारीअ सां, वॾी सम्झ सां उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते तयारु करे, मुहकम इरादे सां अॻुवाणी करे इनक़िलाबी माण्हू पैदा कया। हिकिड़ो माण्हू हो जंहिं पंहिंजी किताब में लिखियो, उन में त अम्मा खे को घोटु न मिलंदो हो, बाबा खे कंहिं क़बूलियो कोन थिए, बाबा 60 सालनि जो हो ऐं अम्मा 50 सालनि जी हुई, त हिननि पाण में शादी कई। पोइ आउं ॼायुसि। अम्मा मज़दूरी कंदी हुई, शहर मां पुठनि ते सामान खणी अची ॻोठ में विकिणंदी हुई। अम्मा मूंखे हिकिड़े मोचीअ वटि मज़दूरीअ ते बीहारियो, मोची मूंखे रोज़ानो मार कढंदो। ॿिया बि केतिरा ई धंधा कयमि, मूंखे फ़ौज में ज़ोरीअ भर्ती कयाऊं। हिकु वॾी डिघी कहाणी आहे। पोइ उहो मज़दूर माईअ जो पुटु इनक़िलाबी थियो। इनक़िलाबी पार्टी उन जी तरबियत कई, कुझु साल थिया, उहो माण्हू मरी वियो आहे। जंहिं वक़्तु हू गुज़ारे वियो, तंहिं वक़्तु सॼो रूस उन जे सोग में बंदि हो। दुनिया जी बहितरीन जनरलनि हिन जे मौत ते पैगाम मोकिलिया, हिन जी ज़िंदगीअ ते फिल्मूं ठहियूं जेके असां बि ॾिठियूं, हिन ते किताब लिखिया विया, उहे असां बि पढ़िया। चयऊं त रूस जी हज़ारनि सालनि जी तारीख़ में हिन खां वॾो जंगी फ़न जो माहिर पैदा न थियो। उन माण्हूअ जो नालो मार्शल जॉर्जी ज़ोकोफ फातिह बर्लिन हो, जंहिं जर्मन फ़ौज खे ॿिए जंग अज़ीम में शिकस्त ॾिनी ऐं बर्लिन जे शहर ते कब्ज़ो कयो। रूस जी हज़ारे सालनि जी जंगी तारीख़ में ऐं दुनिया जी तारीख़ में सिर्फ़ु चंद माण्हू हूंदा, उहो उन मज़दूर माई जो पुटु जंग जी साइंस जे आला तरीन माहिरनि मां थी गुज़रियो आहे। हिकु ॿियो हमरा मदरसे में पढ़ंदो हो, उनजो पीउ ग़रीब मोची हो। कन माण्हू दुश्मनी करे हिकिड़े इनक़िलाबी चोपड़ी मदरसे हॉस्टल जे कमरे में उछलाए विया। उनखां पोइ मुल्हनि हिन खे मदरसे मां ज़ोरीअ कढी छॾियो। पोइ ही इनक़िलाबी माण्हुनि सां वञी मिलियो, पंफलेट विराईंदे पकिड़िजी पियो, हिन खे जेल में बंदि करे छॾियऊं। उनखां पोइ हिन खे सज़ा तौरु रूस जे बर्फ़ानी इलाइक़े साइबेरिया मोकिले छॾियऊं। उते पियो हलंदो हो। हिन खे सिर्फ़ु हिकु चाकू ॾिनऊं, उते खाइण लाइ कुझु बि न हो, रुॻो बर्फ़ ई बर्फ़ हुई। उन चाकूअ सां जानवरनि ते हमला करे उन्हनि खे मारे संदन गोश्त खाईंदो हो ऐं रिछ जूं खलूं पाईंदो हो।
केतिरा ई साल उन ॿेट ते जानवरनि सां गॾु रहियो। रूस में फेबरवरी वारे इनक़लाब में हू मोटी आयो। ॾिसो कोता, उहो माण्हू मरी वियो। उहो जेको रिछ कोई खाईंदो हो या रिछ उन मारे या हू रिछ खे मारे, उहो माण्हू जेको रिछनि सां रहंदो हो, जॾहिं उहो माण्हू मरी वियो तॾहिं दुनिया जी समूरनि मुल्कनि पंहिंजा झंडा सरनगू कया। दुनिया जे समूरनि बादशाहनि ऐं सदरनि पैगाम मोकिलिया। पाकिस्तान जो झंडो बि झुकियल हो। उन माण्हूअ जो नालो मार्शल जोसेफ स्टालिन हो। स्टालिन माना फौलाद, छो त हू माण्हू जबलनि, झंगनि, शींहनि, चीतनि ऐं रिछनि सां गॾु रही रही ऐं जेलनि में संगीननि जूं मारूं खाई खाई फौलाद थी वियो। हिकिड़े भेरे हिनखे जेल में संगीनूं हयांसि त जेल में कंध हेठि करे लंघ, पर कंध हेठि कोन कयई। बदन रतो रत थी वेंदो होसि, कंध हेठि न कयई। पोइ कैदियुनि संदसि नालो स्टालिन फौलाद रखियो। उनखां पोइ हिन ते नालो पइजी वियो स्टालिन। उहो ज़ोकोफ जो बि कमांडर इन चीफ हो। उहो मोचीअ जो पुटु, जंहिं कॾहिं बंदूक जो ठकाव बि न कयो हो, उन दुनिया जी सभिनी जंगी माहिरनि खे शिकस्त ॾेई छॾी। सरमाएदार दुनिया में चर्चिल जहिड़ा बहितरीन जनरल ऐं जंगी माहिरनि खे पोपटियूं पढ़ाए छॾियईं। अमेरिका जो सदर रोज़ोवेल्ट जहिड़ा माण्हू बि हिन वटि डोड़ी ईंदा हुआ। उन्हनि जी फतेह खे शिकस्त में तब्दील करे छॾियईं। रूस जहिड़े कमज़ोर बीमार मुल्क, जंहिंखे लेनिन ॾाढी ॾुखे वक़्त में छॾे वियो हो, तंहिंजो सफ़ो गॾु करे, क़ौम खे मुनज़म करे, ताक़तूं गॾु करे, बेपनाह क़ुवतूं गॾु करे, जंग जा समूरा फ़न सिखी स्टालिन जी अॻुवाणीअ हेठि दुनिया जो इनक़लाब कामयाबु थियो। ॿी जंग अज़ीम में न रुॻो पंहिंजो मुल्क बचायाई, पर दुनिया जे 8-10 मुल्कनि ते आज़ादीअ जो झंडो खोड़ियाई। उनखां पोइ इनक़लाबी क़ुवत पहिरियों नंबर क़ुवत बणिजी वई। उहो माण्हू मोचीअ जो पुटु हो। हू डंडा खयों, चाकू खयों पे हलियो। उन माण्हूअ किथे फ़ौजी ट्रेनिंग कान वरिती, न किथे पढ़ियो। उहो माण्हू वॾो अदीब, सहाफ़ी, लिखंदड़, दानिश्वर, फ़लसफ़े जो माहिर हो। हिन जे तक़रीरुनि ऐं तहरीरुनि जा 27 वॉल्यूम आहिनि। उहे कीअं थिया? उहे इल्म किथां पिरायाऊं? सिर्फ़ु पार्टीअ जी यूनिवर्सिटी मां। पार्टी ख़ुदि हिकु यूनिवर्सिटी आहे। हीअ बि यूनिवर्सिटी आहे जिते पाण वेठा आहियूं। स्टालिन उन्हनि यूनिवर्सिटियुनि जो पढ़ियल हो जिते आला तरीक़नि इल्मु मिलंदो आहे, ऐं ॿियो अमल जो इल्मु हिकिड़े पासे पार्टीअ जो सही इनक़लाबी माण्हू 2 दर्जा पढ़ियल हुजे, ॿिए पासे उठ किताबनि जा पढ़ियल हुजे। हीउ 2 दर्जनि वारो इल्म में मारींदुसि। पार्टी जा सेखारियल इल्म को माण्हू सिखी वञे, उन्हनि जूं चालू सिखी वञे, हलण जा ढंग सिखी वञे, त हिकिड़ो माण्हू हिकिड़ी फ़ौज जे मथां भारी थी सघे थो। उन क़िस्म जे पार्टियुनि लाइ ज़रूरी छा हूंदो आहे त उन में जेके माण्हू भर्ती कया हुजनि, से तमामु वॾी सोच ऐं आज़माइश खां पोइ भर्ती कया वञनि। जेको घरां अचे त आउं मेंबर थो थियां, उनखे मेंबर करिणो कोन्हे, छो त इनक़लाबी पार्टियूं फ़ौलादी माण्हुनि जूं पार्टियूं थींदियूं आहिनि, जेके कंध हेठि करे ॼाणनि ई कोन, जेके सोभ लाइ पाण खे वक़ुफ़ु करे छॾीनि, जेके फ़ौज वांगुरु पंहिंजो सिर लिखी ॾेई छॾीनि। सिर ॾियणु मामूली ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं चयो आहे, सिसी से घुरनि जे वाथी ईंदड़ विच में, उहो की ॿियो घुरनि सरोजन संभायो। सिर ॾियणु मामूली ॻाल्हि आहे। पार्टीअ जे अॻुवाणनि जो हुकुम आहे त अव्हांजो कमु उहो न आहे त मरो वञे। अव्हांजो कमु आहे हर हालत में ज़िंदह रहो त पार्टीअ जी अॻुवाणी करे सघो। सिर ॾेई सरहो थियण जी ॻाल्हि न आहे। जेको मरी वियो माना नाअहल साबित थियो। आम हालतुनि में न, मैदानी जंग में पाण खे अहिड़ी हालत में छो ॾिनई जिते हू मरी ख़तमु थी वञे। हर हालत में माण्हू ज़िंदह रहे, दुश्मन खे शिकस्त ॾेई पंहिंजी पार्टीअ खे कामयाबु करे। असीं हुन ॾाके ते कोन पहुता आहियूं। इनक़लाबी पार्टियुनि जो ॿियो उसूल उहो हूंदो आहे, उहे सदाईं अवाम सां लाॻापियल रहंदियूं आहिनि, अवाम जो मूड सम्झंदियूं आहिनि, अवाम जे ख़्यालनि खां वाक़िफ़ु हूंदियूं आहिनि त अवाम छा थो सोचे। अवाम खे जेकॾहिं वेढ़ाइजे त विढ़ण लाइ तयारु आहिनि या न, विढ़ण जी मूड में आहिनि या न। हिन वक़्तु जंहिं जोश में अवाम बीठो आहे, उनखे चइजे त पोइते हटो त उहे पोइते हटंदा या न। साॻी ॻाल्हि जे उन्हनि खे ख़बर हुजे, इनक़लाबी माण्हू उहे सभु हिसाब किताब रखियो वेठा हुजनि।
इनकलाबी पार्टीअ जे कमु करण जो तरीक़ो जमहूरी मर्कज़ियत आहे। पार्टीअ जे कमु हलाइण जो ढंग जमहूरी मर्कज़ियत आहे। उन जी माना आहे जमहूरियत बि हुजे ऐं मर्कज़ियत बि हुजे। एतिरी जमहूरियत न हुजे जंहिंमें मर्कज़ियत हुजे ई न, माण्हू सभु छुड़वाग थी वञनि। एतिरी मर्कज़ियत न हुजे जो माण्हू रुॻो कुकड़ थियो वेठा हुजनि, रुॻो ॾंडो पियो हले, आर्डर आर्डर। पर एतिरी छुड़वागी बि न हुजे जो गॾियल जमहूरी नमूने सां को फ़ैसिलो थिए त माण्हू सवाल वेठा पुछनि त हीउ फ़ैसिलो इलाही कीअं करे छॾियाऊं। माना 20,000 शक, 20,000 मसइला, 20,000 पवाइटूं, उहे सभु हुजनि, बहस थिए, पोइ फ़ैसिलो थिए। उन खां पोइ फ़ैसिलो कहिड़ो बि थी वञे, पोइ उन ते अमल थिए। फ़लस्तीननि लिखियो आहे त अमल खां पोइ बहस बंदि आहे, अमल खां पोइ फ़क़ति हुकुम मञण जी मंज़िल आहे। फ़ैसिलो थियण खां अॻु सलाह मशवरो, डिघी तक़रीर, जेको वणे सो ॻाल्हायो, दलील ॾियो, हुजतूं ॾियो। पर हिकिड़ो भेरो ऐलान थियो त फ़ैसिलो थी वियो आहे, तंहिंखां पोइ दलील जी शक जी, बहस जी, हुजत जी, चाहे बिल्कुलु सफ़ा सही ॻाल्हि हुजे, उन जी का बि इजाज़त कान्हे। फ़ैसिलो थियो, पोइ सिर्फ़ु हुकुम मञो। तव्हांजो सूरत हाल वाज़ थिए, ॿी का मीटिंग थिए, ॿियो भेरो गौर फ़िक्र थिए, सूरत हाल पेश कजे, वरी जे तव्हांजी ॻाल्हि हाराइजी वञे त वरी बि ताबेदारी, फर्मा बरदारी, हुकुम जी तामील करियो। तव्हांजो ॻाल्हि वाज़ थिए। पार्टी जेका ईमानदार माण्हुनि ते मुश्तमिल हूंदी आहे, पाण ई फ़ैसिलो कंदी त बराबरि असीं ग़लति हुआसीं। छो पार्टीअ में अहिड़ा ॾिफेड़ माण्हू कोन आहिनि जेके चवंदा त मैं न माण्हू सां मैं जो आख्या गाबा ते गाबी कीअं थीसीं। उन ॻाल्हि ते लठ ॿधियो बीठा हुजनि। इनकलाबी पार्टियूं अहिड़ियूं न थींदियूं आहिनि। उहे माण्हू जन पंहिंजूं ज़िंदगियूं वक़ुफ़ करे छॾियूं आहिनि, जेके कंहिं शइ सां इतफ़ाक़ न कंदे बि मौत ॾांहुं वञण लाइ तयारु हुजनि। उहे माण्हू एॾा ख़सीस न थींदा आहिनि जो पंहिंजी ग़लती ॾिसी बि चवंदा आहिनि त असांखे ख़बर ई कान्हे, उनखे चिटा बीठा आहिनि। उनखां वधीक ग़लति ऐं गंदी ॻाल्हि इनकलाबी पार्टीअ लाइ थींदी कान्हे। उनजो माण्हू सम्झे त ॻाल्हि ग़लति आहे, पोइ बि उनखे वेठो जस्टिफाए करे ऐं दलील ॾिए। इनकलाबी पार्टियूं ईअं न कंदियूं आहिनि। इनकलाबी पार्टियुनि लाइ इंसानी तरह जेतिरो मुमकिन आहे ओतिरो तरप्यार, जेतिरो मुमकिन आहे तरप्यार तौरबा आहिनि। इनकलाबी पार्टियूं हालतुनि जो गहरो अभ्यास कंदियूं आहिनि, सॼो टोटल कंदियूं आहिनि, पंहिंजूं पॉलिसियूं हिकिड़े ॾींहं लाइ कोन ठाहींदियूं आहिनि। इनकलाब जी अलिफ़ खां वठी PhD ताईं ऐं PhD खां वठी अॻियां सॼे दौर ते नज़र रखी पोइ पॉलिसियूं ठाहींदियूं आहिनि। इनकलाबी पार्टियूं पंहिंजनि पॉलिसियुनि मुताबिक़ हिकमत अमलियूं ठाहीनि थियूं। हिकमत अमली अलिफ़ खां ये ताईं जिदोजहद जी शुरूआती ॾाके खां वठी आख़िरी ॾाके ताईं रिथाबंदी कजे। जेका टिवेड़ कजे उनखे हिकमत अमली चइबो आहे। सॼी जिदोजहद लाइ जेका हिकमत अमली हूंदी सा मुमकिन आहे त कंहिं ॾाके ते मुनासिब न हुजे। उहा टोटल त ठीकु हुजे पर कंहिं ॾाके लाइ ठीकु न हुजे। जिदोजहद खे केतिरनि ई ॾाकनि में विराए सघिजे थो, जीअं पहिरियों दर्जो, ॿियों दर्जो, टियों दर्जो ऐं मैट्रिक। पहिरें दर्जे लाइ त खोड़ा पका करणा आहिनि, पर मैट्रिक लाइ खोड़ा पका करणु ज़रूरी न आहिनि। तंहिं करे जेके ॻाल्हियूं हेठिएं ॾाके लाइ लाज़मी आहिनि, उहे मथिएं ॾाके लाइ शायदि लाज़मी न हुजनि। जेके ॻाल्हियूं मथिएं ॾाके लाइ लाज़मी हुजनि, उहे शायदि हेठिएं ॾाके लाइ लाज़मी न हुजनि। हर हिक ॾाके लाइ जेका टिवेड़ ठाहिजे, जेको कम जो ढंग ठाहिजे, उन जे बारे में जेका रिथाबंदी कजे, उनखे गुर, टैक्टिस, हरबा या तदबीरूं चइबो आहे। तदबीरूं छा आहिनि? समूरी जिदोजहद जे हर हिकु धार ॾाके लाइ जेका जुदा पॉलिसी ठाहिजे, जेका जुदा टिवेड़ ठाहिजे, तंहिंखे चइबो तदबीरूं। जिदोजहद जी हर हिकु ॾाके लाइ जेकी पॉलिसियूं ऐं प्रोग्राम ठाहिबा या रिथाबंदियूं कबियूं, उनखे तदबीरूं चइबो। पर उन्हनि ॾाकनि जा मुख़्तलिफ़ मरहला थींदा। मिसाल, असीं कमज़ोर आहियूं, उन लाइ ॻुझ ॻोह में कमु करण जा लाड़काणे में तरीक़ा हिकिड़ा, ठटे में ॿिया ऐं जेकबाबाद में टियां।
इलाइक़ा मुख़्तलिफ़, हालतूं धारदार। जेका ॻाल्हि असीं ठठे में करे सघंदासीं उहा शायदि जेकबाबाद में न करे सघूं। जेको कमु ठठे में करे सघूं उहो बदीन में न करे सघूं। उन करे ख़ासि हालतुनि लाइ ख़ासि क़िस्म जा बंदोबस्त कबा, तन खे पॉलिसियूं सॾिबो आहे। मसलन वकीलनि, डॉक्टरनि ऐं पढ़ियल माण्हुनि बाबति पार्टीअ जूं पॉलिसियूं ही आहिनि। हिकमत अमली साॻी आहे, तदबीरूं बि साॻियूं आहिनि, पर वकीलनि जी ज़हनी सोच जे करे पंहिंजी पॉलिसी बदिलियल हूंदी। हिननि सां मिठो ॻाल्हाइणो आहे, हुननि सां सख़्तु ॻाल्हाइणो आहे। हिकमत अमली साॻी रहे, तदबीरूं साॻियूं रहियूं, पॉलिसियूं तब्दील थियूं। इनक़िलाबी पार्टीअ जी जोड़जक अहिड़ी हूंदी आहे जंहिं मुताबिक़ जेका मरकज़ी बॉडी हूंदी आहे उन्हनि जा अख़्तियार कंहिं बि फ़र्द जे हवाले न हूंदा आहिनि। जेके आम सरमाएदार पार्टियूं आहिनि उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त पावर सभु गॾु कयल अॻुवाणीअ जी बजाए हिकिड़े फ़र्द जे हथ में हुजे। ईअं छो था कनि? छाकाणि त अवाम जी घणाई हूंदी आहे। जेकॾहिं उहे गॾिजी अॻुवाणी कंदा त सभु टपड़ा उहे खणी वेंदा। तंहिं करे हज़ारे ढंगनि सां, हज़ारे तरीक़नि सां कंहिं हिकिड़े माण्हूअ खे कूड़ो पीर बणाए पावर उन जे हवाले कंदा आहिनि। पोइ जॾहिं बि चाहिनि उन माण्हूअ जी मार्फत जेकी वणेनि सो कराए छॾींदा। मसलन हींअर क़िबलो साईं पीर आहे, उहो जेको फरमाए उहो सही आहे। क़िबलो साईं जेकॾहिं सुभाणे फ़ैसिलो करे त बाबा सुभाणे खां पाण मुस्लिम लीग में शामिलु थियूं था, उनखे केरु जवाबु ॾींदो? करामतूं सभु साईंअ में आहिनि, इल्मु सभु साईं वटि आहे, नूर बि उहो आहे, इल्म जो सोजरो बि उन में आहे। हज़ारे पीढ़ियुनि खां उहो इल्मु लदनी रखे थो। उहो सुभाणे कहिड़ी बि गद्दारी करणु चाहे, कहिड़ो बि अवाम खे धकु ॾिए, उन हिकिड़े माण्हूअ जी मार्फत कहिड़ो बि कमु करे सघिजे थो। जेकॾहिं पार्टीअ में गॾियल अॻुवाणी न हूंदी त उहो हिकिड़ो विकामी सघिजे थो। पर जेकॾहिं पार्टीअ में गॾियल अॻुवाणी हूंदी त माण्हुनि जी अक्सरियत विकामी न थी सघे। 2-3 माण्हू त गद्दारी करे सघनि था, पर सभु जा सभु गद्दारी नथा करे सघनि, उहो मुमकिन ई कोन्हे। तंहिं करे गॾियल अॻुवाणीअ वारी पार्टी वॾेरनि जे कम जी कान्हे, हिकिड़े शख़्स वारो चोर दरवाज़ो आहे। उन करे इनक़िलाबी पार्टियूं सभु पावर सदर खे न ॾींदियूं आहिनि। इनक़िलाबी पार्टीअ जो सदर थींदो ई न आहे। केरु पुछे त अव्हांजो लीडर केरु आहे, असांजो जवाबु आहे असांजी अॻुवाण पार्टी, तंहिंजी मरकज़ी कमेटी पंहिंजो सेक्रेटरी चूंडींदी आहे। मरकज़ी कमेटी पंहिंजे चूंडियल सेक्रेटरीअ खे कंहिं बि वक़्तु लाहे सघे थी। सरमाएदारी पार्टीअ जी मरकज़ी कमेटी ईअं नथी करे सघे। उहे त पाण मरकज़ी कमेटीअ खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। सरमाएदार पार्टियुनि जी मरकज़ी कमेटी सदर साहब जे रहम करम ते हूंदी आहे। मरकज़ी बॉडी या गॾियल लीडरशिप उन जे अॻियां का बि शइ न आहे। इनक़िलाबी पार्टियुनि में मरकज़ी लीडरशिप फ़ैसिले कोन हूंदी आहे। उहे सेक्रेटरीअ खे चूंडींदा आहिनि। उन्हनि खे उहो हक़ आहे त उहे कॾहिं बि पंहिंजे सेक्रेटरीअ खे लाहे छॾीनि। तंहिं करे पंहिंजी ॿोली हूंदी आहे, फलाणो ख़ान पार्टी जी मरकज़ी कमेटीअ जो सेक्रेटरी जॾहिं पार्टीअ खे खपे तॾहिं उनखे लाहे सघे थी। पाण वटि डॉक्टर फ़ैरोज़ ऐं ॿियनि साज़िश करे सिंध हारी कमेटीअ ते कब्ज़ो करे छॾियो। अख़बारुनि खे ख़बर मोकिलियाऊं त आउं पंहिंजी हारी कमेटीअ खे अवामी तहरीक खां अलॻि थो करियां। पाण जेकॾहिं रवाजी सरमाएदार पार्टियुनि वांगुरु हुजूं हा त उहे बिल्कुलु कब्ज़ो करे वञनि हा, पर हारी कमेटीअ जे आइन में सदर खे अलॻि करण जा पावर ई कोन हुआ। सदर मरकज़ी कमेटीअ जो चूंडियल हो। मरकज़ी कमेटीअ वटि सदर खे लाहिण जा पावर हुआ। हिकदमि मरकज़ी कमेटीअ जी हंगामी मीटिंग घुराई वई, उन में फ़ैसिलो करे सदर खे ख़ारिज कयो वियो। अख़बारुनि खे ख़बर मोकिलीसीं त आइन जी फ़िक्रे नंबर फलाणे मूजिबि सदर खे मरकज़ी कमेटी ख़ारिज करे छॾियो। सॼी साज़िश नाकाम बणाई वई, छो त अख़बार कंहिं फ़र्द वटि हुआ ई कोन, छो त अख़्तियार कंहिं फ़र्द वटि हुआ ई कोन जो हू गद्दारी करे। शेरखान लुंड त गद्दार थी वियो, पर मरकज़ी बॉडी गद्दार कीअं थिए? मरकज़ी कमेटी हुन जा कम लाहे छॾिया। इनक़िलाबी पार्टियूं आइनी सबब करे पुछंदियूं आहिनि, पावर फ़र्द वटि त न आहिनि, पावर गॾियल लीडरशिप वटि हूंदा आहिनि। उन करे हर क़िस्म जी हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾेई सघनि थियूं, हर क़िस्म जे बदनज़मीअ खे मुंहुं ॾेई सघनि थियूं।
गदारी ऐं गड़बड़ खे मुंहुं ॾेई सघनि थियूं, छो त उन में अवाम जी वसीअ नुमाइंदगी शामिलु हूंदी आहे। इनक़िलाबी पार्टियूं वक़्त ब वक़्तु घुरायल पंहिंजनि पार्टी कांग्रेसनि में पंहिंजे कम जे ढंग जो जाइज़ो वठंदियूं रहंदियूं आहिनि। इनक़िलाबी पार्टियूं पंहिंजो बुनियादी कमु ॻुझो कंदियूं आहिनि, छो त उन्हनि ते दुश्मननि जी नज़र रहंदी आहे। जॾहिं बि उन्हनि खे कमु करण जो खुलियो मैदान मिलंदो आहे, तॾहिं हू सदाईं लिखियो कमु कंदियूं आहिनि। इनक़िलाबी पार्टियूं खुली कमु करण दौरान उन्हनि ते कारी ज़रब लॻण लाइ हर वक़्तु तयारु हूंदियूं आहिनि। तंहिं करे उन्हनि जो 24 कलाक हिकिड़ो पेर घिसकण लाइ हमेशह ॿाहिरि हूंदो। जीअं चपटी वॻी इनक़िलाबी पार्टियूं ईअं कमु थी वेंदियूं जीअं गऊं जा मथियां ॾंद। तंहिं करे ईअं गुम थी वेंदियूं जीअं गऊं जा मथियां ॾंद। तंहिं करे वॾियूं इनक़िलाबी पार्टियूं ओचितो ई ओचितो अंडरग्राउंड थी वेंदियूं आहिनि। ख़बर ई कान पवंदी त के अहिड़ा माण्हू हिन पट में हुआ। मैदान ख़ाली लॻो पियो हूंदो आहे। उन्हनि एहतियातनि जे बावजूदि नुक़सान थियनि था, पर दुश्मन जेको नुक़सानु पहुचाइणु चाहे थो, नुक़सानु उन खां घटि थिए थो। एशिया, अफ्रीका ऐं लैटिन अमेरिका जे इनक़िलाबी पार्टियुनि जो मुख्य कमु ॻुझो ऐं खुलियो कमु सानवी दर्जो रखे थो। तंहिं करे इनक़िलाबी पार्टियूं पहिरीं सुजाग ऐं चौकस हूंदियूं आहिनि। उहे कॾहिं बि गाफ़िल न हूंदियूं आहिनि। उहे पार्टियूं हर वक़्तु हालत जंग में, हर वक़्तु गदारी, हर वक़्तु ओचिते हमले, हर वक़्तु अंदरां खाट लॻण लाइ तयारु आहिनि। इनक़िलाबी पार्टियूं आम तरह चौकस हूंदियूं आहिनि। जॾहिं उन खे को बि जिदोजहद जो मौक़ो मिली वेंदो आहे, फ़ौरन त उन जो फ़ाइदो वठी जिदोजहद शुरू करे ॾींदियूं आहिनि। जीअं 1983 ईस्वीअ में पाण खे हलंदे हलंदे एमाडीअ जी तहरीक में थोरो मौक़ो मिलियो, पाण उन जिदोजहद में शामिलु थी वियासीं। उनखां पोइ सहाफ़ियुनि जी जिदोजहद में शामिलु थियासीं। पंहिंजो छा वञे सहाफ़ियुनि सां, पर चयोसीं त हिन जिदोजहद में शरीक थियणु, अवाम खे तरबियत ॾियणु, पंहिंजे कारकुननि खे तरबियत ॾियणु, पंहिंजे कारकुननि खे शहरनि में विढ़णु सेखारणु, जेलनि में विढ़णु सेखारणु हो। इनक़िलाबी पार्टियूं हर वक़्तु मौक़े जी ताड़ में हूंदियूं आहिनि त जिदोजहद जो को मौक़ो मिले उन जो फ़ाइदो वठिजे, उन मां पंहिंजे कारकुननि खे ट्रेंड कजे। इनक़िलाबी पार्टियूं सनी थुलियल लड़ायुनि में पंहिंजे कारकुननि खे सदाईं मसरूफ़ रखंदियूं आहिनि, सदाईं उन्हनि खे टेस्ट कंदियूं रहंदियूं आहिनि। हू कारकुननि जी परख कंदियूं आहिनि त ही फलाणी लड़ाईअ में कीअं विढ़ियो, किथे त का गड़बड़ त न कयाई, बहानू कहिड़ो ॾिनई। उन्हनि वटि कारकुननि जी सॼी हिस्ट्री शीट हूंदी आहे। हर हिकु कारकुन जे बारे में तमामु वॾी छंड छाण थियल हूंदी आहे। उन्हनि जी चङाइयुनि ऐं ख़राबियुनि ते पार्टीअ अंदरि जजनि वांगुरु बहस थींदो आहे। हिकिड़े कारकुन ते जेकॾहिं को कमु रखियो आहे त उन जो सॼो शुजरो पेश थींदो आहे। इनक़िलाबी पार्टियूं इंसाफ़ पसंदि हूंदियूं आहिनि। सभु माण्हू उन ते गॾिजी बहस कंदा आहिनि त हिन कारकुन फलाणा फलाणा कम सुठा कया, ॿियो चवंदो त उहे सभु ठीकु, पर ही कमु कसो कयाई। इनक़िलाबी पार्टियूं 24 कलाक कारकुननि जो तक तौर कंदियूं रहंदियूं आहिनि। उहे पार्टियूं हर वक़्तु तबाहीअ लाइ बि तयारु हूंदियूं आहिनि। उन्हनि खे हर वक़्तु उन ॻाल्हि जो ख़तरो आहे त कंहिं बि वक़्तु तबाही अची सघे थी। उन तबाहीअ जे करे पार्टियूं सड़ी रख थी वेंदियूं आहिनि। जीअं इंडोनेशिया जी पार्टीअ सां थियो। हिकिड़ी ग़लतीअ जे नतीजे में उन पार्टीअ जा 2 लख माण्हू मारिजी विया। थोरी जजमेंट ग़लति थी त करबला थी वेंदी आहे। अफ़गानिस्तान में अमीर कबीर ते हमिलो थियो। सदर दाऊद मिस्र जे सदर अनवर सादात खे टेलीफोन कई त हाणे इनक़िलाबी पार्टियुनि खे ख़तमु करिणो आहे। उन चयो त ठीकु आहे, ख़तमु करियो। इतफ़ाक़ सां जंहिं टेलीफोन जी लाइन ते सदर दाऊद मिस्र जे सदर सां ॻाल्हाए रहियो हो, उन लाइन ते हिकिड़ो फ़ौजी वेठो हो। उहो अफ़गानिस्तान जी इनक़िलाबी पार्टीअ जो मेंबर हो। तंहिं फ़ौरन पार्टीअ खे इतलाह ॾिनो त तव्हांखे ख़तमु करण लाइ रिथाबंदी थी वई आहे। उनखां पोइ राति विच में अफ़गानिस्तान जी इनक़िलाबी पार्टी तेज़ रफ़्तार कार्रवाई कई त जल्द अज़ जल्द बग़ावत करणी आहे। उन ते कंहिं बि चूं चुरा न कई। उहे फ़ौजी बि हुआ ऐं सियासी तरह तरबियत याफ़्ता माण्हू बि हुआ।
पंहिंजी मुलाक़ात दौरान जनरल वतन यार मूंखे ॿुधायो त असां बग़ावत जो मनसूबो कीअं तयारु कयो। मूंखे उहा टेक्निक ॾेखारियाऊं जंहिं सदर दाऊद जे महल ते हमिलो कयो। इनकलाबी पार्टियूं बिजलीअ जी तेज़ीअ सां वार सणण लाइ वार करण लाइ हमेशह तयारु हूंदियूं आहिनि। उन लाइ इनकलाबी पार्टियूं पंहिंजनि कारकुननि जी तरबियत कंदियूं रहंदियूं आहिनि त उहे केतिरो अॻिते वधी सघनि था ऐं केतिरो पोइते हटी सघनि था। उन्हनि में केतिरी सहप आहे। इनकलाबी पार्टियूं वक़्तु गुज़रण खां पोइ पंहिंजनि समूरनि अमलनि जो पोतामेल कंदियूं आहिनि। उहो गुण फ़क़ति ऐं फ़क़ति इनकलाबी पार्टियुनि जो हूंदो आहे। रूए ज़मीन ते ॿियो केर बि ईअं न कंदो आहे। इनकलाबी पार्टियुनि जे 5 या 10 साल पार्टी कांग्रेस थींदी आहे। उन में पंहिंजो हिसाब किताब पेश कंदा आहिनि त कहिड़ा कम असां सही नमूने कया, कहिड़ा ग़लति कया। कॾहिं कॾहिं उहे ऐलान कंदा आहिनि त फलाणे साल खां फलाणे साल ताईं असां ही ग़लति कमु कया, असांजूं फलाणियूं पॉलिसियूं नाकाम हुयूं, असां हिकमत अमलीअ में फलाणियूं ग़लतियूं कयूं, उन्हनि ग़लतियुनि जा असीं ज़िम्मेवार आहियूं। इनकलाबी पार्टियूं अवाम जे अॻियां हाज़िर थी पंहिंजो पाण खे ॾोही ठहिराईंदियूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं सरमाएदार पार्टियूं क़यामत ताईं न कंदियूं आहिनि। हींअर रूसी कम्यूनिस्ट पार्टी चयो त असां हेतिरा साल ही ग़लति कम कया, हाणे असीं उन्हनि खे दुरुस्त करियूं था। वियतनामी कम्यूनिस्ट पार्टीअ चयो आहे त असांजूं फलाणियूं पॉलिसियूं ग़लति साबित थियूं। उन्हनि ग़लतियुनि जे करे दुनिया जी सभ खां सोभारी, सभ खां नामवर इनकलाबी पार्टी यानी वियतनामी कम्यूनिस्ट पार्टी पंहिंजी समूरी लीडरशिप इस्तीफ़ा ॾेई छॾी, छो त ज़मीन खे आबाद बाबति करणु असांजी पॉलिसी सही न हुई। जंग खटियाऊं, अमेरिका खे शिकस्त ॾिनाऊं, 100 साल जी लड़ाई खटियाऊं, पर अन्न उपाइण जूं पॉलिसियूं सही न हुयूं। उहे मदी ख़ारिज हुयूं, उन करे इस्तीफ़ा ॾेई छॾियाऊं। उन्हनि में थांग वांग डांग जेको उन सॼे दौर जो लीडर हो, इस्तीफ़ा ॾेई छॾी। दुनिया जो हाकारो जनरल जियाप्रोय ज़मीन अहिड़ो जनरल पैदा न कयो जेको वियतनामी जंग जो हीरो डैन बैन फौजो फाते हो। हिन जा किताब अमेरिका जी यूनिवर्सिटियुनि में अॼु ताईं पढ़ाया वञनि था। उन फ़क़ति मुल्की ज़रई पैदावार न करण करे इस्तीफ़ा ॾेई छॾी। उहो कमु फ़क़ति इनकलाबी पार्टियूं कंदियूं आहिनि। इनकलाबी कारकुननि में कहिड़ियूं ख़ूबियूं थींदियूं आहिनि, इनकलाबी कारकुन छाखे चइजे, उन्हनि में कहिड़ा गुण आहिनि जंहिं करे माण्हू इनकलाबी थींदो आहे। इनकलाबी कारकुननि में 100,000 गुण थींदा आहिनि। उन में के मुख्य गुण ही आहिनि। इनकलाबी कारकुन फ़क़ीर थींदो आहे। हू माल मिल्कियत जो पूॼारी न हूंदो आहे, शयुनि जो पूॼारी न हूंदो आहे। माल दौलत पंहिंजो मयार ज़िंदगी वधाइण, माण्हू जहिड़ो माण्हू थियणु, हिक जेॾनि जहिड़ो थियणु, ॿियनि सां चटाभेटी करणु, उहो इनकलाबी कारकुन न हूंदो आहे। जग जहिड़ो थियां, उन्हनि जेकी कपिड़ा पाता आहिनि उहे पायां, जहिड़ी हिननि जी मोटर आहे तहिड़ी मुंहिंजी हुजे, उहो कमु फ़क़ीरनि जो न आहे। फ़क़ीर शयुनि सां मुहबत न कंदा आहिनि, उहे माण्हुनि सां, मक़सदनि सां, ॻाल्हियुनि सां मुहबत कंदा आहिनि। लतीफ़ साईं चयो आहे, कछी काछोटी नांगन ॿधी नींहं जी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, तन जी चोटी पूरब थींदे पधरी। काछोटी ॿधाऊं न माल न मिल्कियत, पर छाकाणि जो उहा तर्क करण जे करे उन्हनि पंहिंजो कमु वधीक आसानीअ सां कयो। तंहिं करे उन्हनि पंहिंजा सभु भार लाहे पंहिंजूं समूरियूं तवानायूं, पंहिंजूं ताक़तूं, पंहिंजा हुनर, पंहिंजूं कारीगरियूं, पंहिंजा इल्म ऐं इरफ़ान, पंहिंजूं सम्झूं उन पासे लॻायूं। तंहिं करे लतीफ़ साईं चवे थो त उन जी चोटी पूरब थींदी पधरी। जॾहिं पूरब मां सिजु निकिरंदो, जॾहिं उहो ज़मानो ईंदो जॾहिं रोशनायूं थींदियूं, जॾहिं इनकलाब ईंदो, तॾहिं हिननि मुड़सनि जे बुलंदियुनि जी ख़बर पवंदी। जेतोणीकि बज़ाहिर उन्हनि माण्हुनि ज़िंदगीअ में का बि कामयाबी हासिल न कई। जहिड़ा आया जग में उभा, फलाणे कुझु कोन कयो। अबा फाज़िल छा छॾे वियो, पुटु छॾे वियो, मेंहूं छॾे वियो, कुझु कोन कयई, का बि तरक़ी न कयई। अबा फलाणो ख़ान 4 गाॾियूं दर ते, 5,000 एकड़ ज़मीन हिन पासे, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, उन जी चोटी पूरब थींदी पधरी। लतीफ़ साईं ॿिए हंधि चयो आहे,
त होरीन हाड़ो लंघियूं ॻोरियूं पासे ॻोठ, केच तनी के कोठ, कीन जनी जा कच में। होरियूं माना हल्कियूं, जंहिं ते माल मिल्कियतूं गॾु करण जो बार न हो, उहे वञी हाड़े जबल खां निकितियूं। ॻोरियूं माना माल दौलत वारियूं, उहे पंहिंजे ॻोठ मां ई न निकितियूं। इनकलाबी कारकुन फ़क़ीर हूंदा आहिनि। लेनिन ऐं माओ ज़ेतुंग फ़क़ीर हुआ, उन्हनि वटि कुझु बि कोन हो। जे कुझु कोन हो त उन्हनि वटि सभु कुझु हो। इहे शयूं उबतड़ थींदियूं आहिनि। लेनिन जॾहिं लंदन में हो, दोस्तनि खे चवंदो हो त जॾहिं हिते इनकलाब ईंदो त पाण हिन वॾी शानदार बिल्डिंग में मज़दूरनि लाइ इस्पताल ठाहींदासीं, हिते पाण कारकुननि जी तरबियत जो महल ठाहींदासीं। लंदन जे सभिनी चङियुनि जायुनि खे लेनिन विराहे छॾियो त फलाणी जाइ में ही कमु कंदासीं, फलाणी जाइ में मज़दूरनि जे ॿारनि लाइ स्कूल ठाहींदासीं। लेनिन जो लंदन ते कब्ज़ो त न थियो, पर मॉस्को ऐं लेनिन गिराड ते कब्ज़ो कयाई। लेनिन जा जेके ख्वाब हुआ उहे सभु पूरा थिया। संदसि ज़ाती शइ का बि कान हुई, पर सॼी रूस जी बादशाही संदसि हथ में हुई। अॼु पाण सभु लेनिन जा माण्हू थियो वेठा आहियूं। छा माओ ज़ेतुंग खे का ख़बर हुई त अॼु असीं हिते वेठा संदसि कारनामनि ते ॻाल्हायूं। जॾहिं हिकिड़ी शइ छॾिबी तॾहिं ॿी शइ मिलंदी। ॿई गिदड़ा मुठ में कोन थींदा आहिनि। को सोचे त टपड़ बि गॾु कयां, कोठीअ जे मथां कोठी ठाहियां, घोड़ा बि वठां, जीप बि वठां, उहे धंधा कबा त पोइ हीअ ॻाल्हि कान थींदी। तंहिं करे फ़क़ीरी ॿियो इनकलाबी कारकुन आशिक़ थींदा आहिनि। हाणे हिकिड़ो माण्हू फ़क़ति कंहिं हिकिड़े माण्हूअ ते आशिक़ हुजे, उन लाइ उनखे छा छा नथो करिणो पवे। जेके लीला मजनू टाइप आशिक़ आहिनि, उहे सिर्फ़ु हिकिड़े माण्हूअ सां इश्क कनि था। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो इश्क सॼी इंसान ज़ात सां हुजे, हेतिरनि किरोड़नि माण्हुनि जो आशिक़ हुजे, उनखे छा करिणो पवंदो। घिड़ी थिया घेड़, कपर पुछनि कोड़ियूं, सांदे भाई नेर, सिक पिरियां जे साम्हूं, चौधारी चढ़ा ॿुरनि ॿेलायुनि जा। सुते सांभारनि जो पयम कन पड़ाव, वेहण मुंहुं न वड़ाव, सुणियो झांइ झिॼी हुयूं, सुणियो झांइ झिॼे हियूं। ॿुॾां त ॿन, अवल जां त उन ॿार ॾे, कंधी उभा सुपरी, मान न बड़ बड़ कन, आऊं मुयाई सीन तन, आऊं मुयासी तन, जेकर उथी निकिरां। ही सभु मेहार ख़ान लाइ मुसीबतूं आहिनि। जेको मुछियूं वटियो घर वेठो, लहर मिड़ोई लाल, वहण खथूरिया वितिरो, उभारा अबेर जा जरमां अचनि जाल, कुननि घिड़ी काल, सिक पिरियां जी सोणी। माउ विहाणू वार, खण पथराणी पंहिंजी, जेकी ॾिनई ॾेज में सो सभो ई सार, वञा थी वणकार, ॾिठम पेर पुन्ह जो। कतियुनि कर मोड़िया टेड़ू उभा टेई, राणू राति न आयो, वेल टरी वेई, मूंखे ॾऊं ॾेई वञी ढोलियो ढट करारियो, अची उभारियाम नखट सभु नेही विया। हिकु मयो ॿियो मेंधरो, राति सॼी सारिया में, ॻोढ़ा गल गाड़िया में वेही वियामी रातड़ी। उहा सिर्फ़ु हिकिड़े माण्हूअ जी ॻाल्हि आहे, पर जंहिंजो लखनि माण्हुनि सां इश्क हुजे, पोइ छा कजे। जीअं आशिक़ हिसाब कोन कंदा आहिनि, तीअं इनकलाबी कारकुन बि हिसाब न कंदा आहिनि। फारसीअ जो शेर आहे, जेतोणीक बेदार आहे, जेतोणीक इंसाफ़ बि कोन्हे, तॾहिं बि इश्क जो सौदो दुनिया जो ख़ूबसूरत सौदो आहे। तंहिं करे वापारु कारोबार, फ़ाइदे नफ़े हिसाब किताब जो धंधो करे पोइ माण्हू इनकलाबी कारकुन थियो, उहा ॻाल्हि मुनासिबु न आहे। इनकलाबी कारकुन जो पंहिंजी पार्टी, पंहिंजे अवाम सां को हिसाब किताब ईअं फज़ूल आहे, जीअं आशिक़ पंहिंजे महबूब सां हिसाब करे त हेतिरो मूं तो ते ख़र्चु करे छॾियो, उहो भरे ॾे। ख़र्च भरपाई कोन आहे, इश्क जी का बि हद मुक़ररु न आहे। जां जां हुई जीअरी वरची न वेठी, वञी भोई पेठी, सिकंदे खे सजणे। इश्क में को बि टाइम थींदो आहे, इश्क में को बि टाइम न थींदो आहे। आशिक़ कॾहिं बि रिटायर न थींदो आहे।
अची इज़राइल सुते जाॻाई ससुई, थी डोड़ाए दलील त पुनू माण्हू मोकिलियो। इज़राइल वियो साह कढणु, उन वक़्त बि ससु ई सम्झे थी त शायदि पुनू माण्हू मोकिलियो आहे। सिपाही जा गुण कहिड़ा आहिनि? सिपाहीअ जी माना छा आहे? सिपाही चइबो कंहिंखे आहे? इनक़िलाबी कारकुन सिपाही थींदो आहे, हुकुम जी तामील कंदो आहे। आर्डर मिलियो त मौत जे मुंहं में हलियो वियो, 1 मिंट देरि न कयई, वञी दुश्मननि सां विढ़ियो, हथें चिकिन कातीं विड़ज वेरीअ सां। इनक़िलाबी कारकुन इनक़िलाबी जिदोजहद जो मज़दूर आहे। मज़दूर हीणो पाण न वहीणो, ॿिए जे पुठियां हलण वारो, ख़सीस ऐं मामूली कमु करण वारो इनक़िलाबी कारकुन इनक़िलाबी जिदोजहद जो मज़दूर हूंदो आहे। पंहिंजी पार्टी में को बि अहिड़ो कारकुन न आहे जेको मामूली रद्दी किना गंदा न करण जहिड़ा ख़सीस बेकार कम मज़दूर टाइप कम न करे। उन्हनि सभिनी गुणनि जे बावजूदि उहो इनक़िलाबी कारकुन थी वेंदो? जवाबु आहे न। इनक़िलाबी कारकुन सही माना में आलिम हुअणु खपे, इल्म जो अथाह समुंड हुअणु खपे, मामूली ऐं ख़सीस में ख़सीस कम बि करे, पर जॾहिं इल्म जी ॻाल्हि निकिरे त इल्म जो दरिया थी वञे। इल्म बिना, अमल बिना इल्म बेकार आहे, या अमल इल्म बिना अंधो आहे, हिकु कोरी बराबरि न आहे। तंहिं करे कारकुन खे आलिम थियणु खपे। लतीफ़ साईं चयो आहे त महरूमुई मरी विया, माहिर थी न मुआ। इनक़िलाबी कारकुन खे समूरनि वास्तेदारनि इल्मनि ते उन जो उबूर हुजे। जेका बि ॼाण घुर्बल आहे उन ॼाण खे हासिलु करण लाइ जिदोजहद कजे। ॼाण हासिलु करण बि हिकु लड़ाई आहे। उन लाइ पघर वहाइणो आहे, पाण सां विढ़णो आहे, पंहिंजे दिमाग़ खे चरियो करिणो आहे। इनक़िलाबी माण्हूअ में कुझु ॿिया बि गुण हुअणु खपनि। उन्हनि में राज़दारी अहम गुण आहे। न खिलनि न खेनिकी नकी ॻाल्हाइनि, कंहिं जंहिं में आहिनि साह पर परुड़नि ॾाखिड़ो। आऊं मारी तनी माठ जीजा जोगियनि सी, फ़क़ीरनि मूरां पिनी माठ, कॾहिं पइजे कन थी कॾहिं थिजे वात। इनक़िलाबी माण्हू ॿटाक न हणंदो आहे, ग़ैर ज़रूरी न ॻाल्हाईंदो आहे। इनक़िलाबी माण्हू राज़दारीअ वारा कम करे मरी विया, कंहिंखे बि ख़बर कान पई। उन्हनि जे फ़क़ति वास्तेदार इदारनि ॿिए माण्हुनि खे ख़बर हुई। उहा ख़बर न पुट खे, न धीउ खे, न ज़ाल खे, न पीउ खे। जेका ॻाल्हि हिकिड़े खे मालूम आहे सा ॿिए खे न हूंदी। जेकॾहिं मुंहिंजी धीउ खे या पुट खे पार्टी को कमु ॾींदी, उहो कमु मूंखे ॿुधाइणो न आहे। तव्हां इनक़िलाबनि जा सभु दास्तान पढ़िया हूंदा। उन में कंहिं बि इनक़िलाबी माण्हू पंहिंजे घर में ॻाल्हि न कई। राज़दारीअ जो पूरो पूरो एतिराम कजे। ज़ाब्तो या डिसिप्लिन छा आहे? ज़ाब्ते जूं मानाऊं वॾियूं आहिनि, पर थोरे में उन जी माना आहे हुकुम मञणु ऐं हुकुम ॾियणु। मुक़ररु हदुनि खे बहाल रखण लाइ जेकी बि हिदायतूं मिलनि उन ते सख़्तीअ सां अमल करण खे ज़ाब्तो चइबो आहे। वियतनामी कहाणी मोटण जनी महणू में अव्हां पढ़ियो हूंदो, जंहिंमें हिकु ॻोठ जी पार्टी सेक्रेटरी हिकु नंढी उमिरि जी छोकिरी हूंदी आहे। उन जो सालो ॻोठ में हिकिड़ी राति लाइ पंहिंजे माइटनि सां मिलणु अचे थो। उनखे सेक्रेटरी साहिबा चवे थी त तव्हां हिते अचण जो इजाज़तनामो ॾेखारियो। को चवे त हीउ मुंहिंजो भाउ आहे, उनखे छॾियां थो। मुमकिन आहे उहो गदार थी वियो हुजे या दुश्मन जो एजेंट थी आयो हुजे, हीउ पंहिंजी भेण जो फ़ाइदो वठी आयो हुजे। तंहिं करे जेकॾहिं भाउ बि हुजे त बि इजाज़तनामो ॾेखारे। डिसिप्लिन माना क़तअ नज़र उन जे त केरु माण्हू साम्हूं बीठो आहे, जेकी बि आर्डर मिलियल हुजनि उहे जीअं जो तीअं लागू कजनि ऐं उन ते अमल कराइजे। ज़ाब्तो ॿितरफ़ी शइ आहे। पाण हुकुम मञणु ऐं हुकुम हलाए ॼाणणु, हुकुम नाफ़िज़ करे ॼाणणु, हिदायतुनि ते अमल कराए ॼाणणु। जेकॾहिं हू अमल कराए नथो सघे त हू इनक़िलाबी कारकुन न आहे। ज़ाब्तो जंहिं पार्टीअ में न आहे सा ज़ाब्तो जंहिं पार्टीअ में न आहे सा अहिड़ी कार वांगुरु हूंदी आहे जंहिंजा नट बुल्ट खुली विया हुजनि। डिसिप्लिन ईअं आहे जो कंहिं शइ खे नट बुल्ट लॻल हुजनि,
उहा कंहिं पासे चुरी बि न सघे। इनकलाबी कमु जेको दुनिया जो वॾे में वॾो कमु आहे उहो डिसिप्लिन खां सवाइ 1 मिंट बि हली नथो सघे। डिसिप्लिन जी बुलंद तरीन चोटी उहा आहे जो माण्हू पंहिंजो पाण ते आर्डर हलाए। ख़ारिजी आर्डर मञणु उहो पहिरियों ॾाको आहे। पंहिंजो पाण खे आर्डर ॾियणु उहो आला तरीन ॾाको आहे। को माण्हू पंहिंजो पाण खे आर्डर ॾिए त आउं रोज़ानो 10 कलाक सुम्हंदो आहियां, ऐं पार्टीअ जे नाले में पंहिंजो पाण खे हुकुम थो ॾियां त आउं हाणे 7 कलाक सुम्हंदुसि, या आउं हेसी ताईं किताब न पढ़ंदो रहियो आहियां। अॼु खां वठी आउं पार्टीअ जो माण्हू थी पंहिंजो पाण खे आर्डर थो ॾियां त सुभाणे खां ही किताब पढ़ंदुसि। आउं जॾहिं पंहिंजे कम में पोइते रहिजी वेंदो आहियां, पोइ आउं नफ़्सियाती तरह पाण खे आर्डर ॾींदो आहियां, जंहिंखे ऑटो सजेशन्स चइबो आहे। उन ते आउं सख़्तीअ सां अमल कंदो आहियां। दुनिया जा वॾे में वॾा कम सेल्फ डिसिप्लिन तहत थियनि था। मसलन अव्हां खे पुलिस टार्चर पई करे, उन वक़्तु तव्हां पंहिंजो पाण खे आर्डर ॾेई छॾियो आहे त मरी वञिबो, पर हीअ ॻाल्हि न कबी, पोइ उहा ॻाल्हि न थींदी। मिसाल, पंहिंजो पाण खे आर्डर ॾिबो त हीअ किताब पढ़णो आहे, उन दौरान कचहरी नाहे करणी। आर्डर ॾेई छॾण खां पोइ तव्हांजो सभु कॉन्शियसनेस ऐं कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, जंहिंखे नफ़्सियाती तरह आर्डर मिलियल आहिनि, उहे तव्हांजे ज़हन में रिकॉर्ड थी चुका आहिनि त हीउ कमु न करिणो आहे। जेकॾहिं तव्हां उन जी भंजकड़ी कंदव त तव्हांजो सभु कॉन्शियस माइंड वारो सेल घंटी वॼाइणु शुरू कंदो त तव्हांखे बेचैनी थींदी, जंहिंखे गिल्ट कॉन्शियस चइबो आहे। उनखे अहसास जुर्म चइबो आहे, जंहिंमें माण्हू पाण खे ॾोहारी सम्झे थो। उन करे बेचैनी ऐं बेआरामी थींदी आहे। ईअं ॾिठो वियो आहे त जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे हुकुम ॾियनि था, मिसाल, ऐं पंहिंजो पाण खे हुकुम ॾींदो आहियां त हेतिरी बजे उथिणो आहे, उन टाइम ते आउं उथी वेंदो आहियां। आख़िरी ॻाल्हि, इनकलाबी कम में, इनकलाबी ढंग में, कारीगरीअ में भड़ थियणु आहे। मिड़ई रिकॉर्ड जी पूराई करणी न आहे, मिड़ई टाइम पास करणो न आहे। उन लाइ घुर्बल तयारी ऐं महिनत करे पंहिंजो पाण खे माहिर बणाइणो आहे। इनकलाबी कम में माहिर ऐं फ़नकार थी वञिजे। के माण्हू इनकलाबी कम खे आर्ट जे दर्जे ताईं पहुचाए माहिर थी विया। जंग जी ख़राब हालतुनि में इनकलाबी कारकुन माण्हुनि में विया, अधु कलाक अंदरि उन्हनि खे सम्झाए छॾियऊं। जेकी भॼण लाइ तयारु हुआ, उहे विढ़ण लाइ तयारु थी विया। पर जी जमालियाती ॿोलीअ में चवंदा आहिनि त हिननि पंहिंजे कम में सूंहं पैदा कई, एतिरे क़दुरु जो कम जे आख़िरी बुलंदियुनि ते सूंहं जो अहसासु पैदा थिए। उन करे शाइरी बि सूंहं आहे, संग तराशी बि सूंहं आहे, पेंटिंग बि सूंहं आहे, ॻाइण में बि सूंहं आहे, इंतज़ाम करण में बि सूंहं आहे। सूंहं जो जेको जमालियाती अहसासु आहे, उनजो मतिलबु आहे कंहिं बि कम खे ईअं करणु जो माण्हू चवनि, वाह हीअ शइ कीअं थी, हैरत, इस्तजाब, अचरज ऐं सारा वात मां निकिरी वञे। उहो मक़ाम सूंहं जो आहे, जंहिंखे असीं जमालियाती बुलंदियूं चऊं था। दुनिया में केतिरा ई माण्हू पंहिंजे कमनि में भड़ हुआ, जंहिंमें बाबर बादशाह, अकबर बादशाह, कलूपत्रा, शेर मीरबर पंहिंजे पंहिंजे कम में बादशाह हुआ। पाण इनकलाबी माण्हू मुख़्तलिफ़ कम अहिड़े अंदाज़ में करियूं, अहिड़ी महारत सां करियूं, अहिड़ी कारीगरीअ ऐं ख़ूबसूरतीअ सां करियूं जो उहो ख़ूबसूरतीअ जो शाहकार बणिजी पवे, फन जो शाहकार थी पवे। रुगो करण सां सुरूर जो अहसासु थिए। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे त तक़रीर कंदड़ माण्हू उन जलसे खे अखि न लॻाए सघे त पोइ उनखे मुक़रर खे बाहि में उछलायो। अहिड़ो फ़नकार हुजे जो माण्हुनि जे ज़हननि खे आग लॻाए छॾे। असांखे पंहिंजे कम में भड़ थियणु खपे, हुसन पैदा करणु खपे ऐं उन कम में फ़ना थियणु खपे। फन जूं बुलंदियूं तॾहिं हासिलु थींदियूं आहिनि जो उहो माण्हू पंहिंजे वजूद खां गाफ़िल थींदो आहे। जिते अना न हूंदी आहे, आऊं करण वारो माण्हू एतिरो पितकिड़ो थींदो आहे, उहो माण्हू फन जी आख़िरी बुलंदियुनि ते न पहुचंदो आहे। आख़िरी लफ़्ज़ आहे पंहिंजो पाण खे इनकलाबी कम में फ़ना करे छॾणु, जंहिंमें ज़ात जो वजूद ई न रहे। GSM
जी फ़ाज़िल।